इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार। नाज़रीन, रोड़ी जे इलाइक़े संगरार जी मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी 22 महीननि खां गुम आहे। सखर पुलिस जा दबंग अमलदार खेसि बाज़ियाब कराइण में संजीदा नथा थियनि। संदसि अमड़ रोई रोई पंहिंजा बुरा हाल करे छॾिया आहिनि। संदसि चवणु आहे त संदसि जेका ॿारड़ी 22 महीननि खां गुम आहे। हाणे तव्हां ॿुधायो त कंहिं माउ जी न्याणी 22 महीननि खां गुम हुजे, ख़बर न आहे उहा कहिड़नि वहशनि जे वक़्तु हिन वक़्तु क़ैद आहे, किथे आहे, हुनजे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, हुनजे वालिद जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, संदसि ॿियनि घर भातियुनि जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। बहरहाल इन हवाले सां असांजे सखर जे रिपोर्टर मोरडे महर हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। अचो त हीअ रिपोर्ट ॾिसूं। प्रिया जी ममता रवीना कुमारी पंहिंजे सिकील जी मासूम न्याणीअ लाइ 22 महीननि खां रड़ियूं ऐं मातम पई करे संदसि आहूं ऐं दाहूं आख़िरकार अवाम जे जान ऐं माल जे मुहाफ़िज़नि ऐं बेहस बणिजी वियल दबंग पुलिस ऑफिसरनि खे अंदर में वढ विझी ज़िम्मेवारीअ जो अहसासु नाहे ॾियारे सघियो। तॾहिं त सखर पुलिस संगरार जे मासूम न्याणी प्रिया कुमारी जे अॻुवा वाक़े खे ॼण त विसारे छॾियो हुजे। उन करे त 22 महीननि जो ड्रिघो अरसो गुज़री वञण बावजूदि खेसि बाज़ियाब नाहे करायो वियो। पर जॾहिं प्रिया कुमारी जी ममता रवीना कुमारी हथ ॿधी अखियुनि मां ॻोढ़ा वाहे ॾोरा पाए मयारूं पई ॾे, उन दौरान सिंध जो शऊर कुंड कुड़श मां प्रिया कुमारीअ लाइ आवाज़ु उथारियो पियो वञे। पर सखर पुलिस अञा ताईं संदसि बाज़ियाबीअ लाइ तहरुक में अचण लाइ तयारु नज़र नथी अचे। तॾहिं त प्रिया कुमारी जी ममता रवीना कुमारी चवे पई त संदसि न्याणी ग़रीब जी न्याणी आहे। जेकॾहिं वॾेरे जी न्याणी हुजे हा त उनजे बाज़ियाबीअ लाइ 1 मिंट बि वॾो हो। हाणे हथ ई जोड़े थी सघां, ॿियो कुझु नथी चई सघां उन्हनि खे, छो त असां ॾाढा परेशान थी विया आहियूं। असां में हाणे कुझु ई न आहे रहियो। असांजी पंहिंजी न्याणी बसि आज़ादु करे ॾियनि, ॿियो असांखे कुझु हिन जो न खपे। ग़रीब जो ॿारु आहे नी प्रिया, त ग़रीब जो ॿारु आहे। अगरि कंहिं वॾेरे जो ॿारु वञे त पोइ उन्हनि लाइ मिंट बि वॾो आहे। त 22 महीना थी विया आहिनि, पर मां हाणे कुझु चई नथी सघां पई। वस वारनि जो पंहिंजूं न्याणियुनि वारा आहिनि, जेके बि केरु आहिनि पंहिंजे न्याणियुनि वारा आहिनि। असांजी बि हिकिड़ी न्याणी आहे प्रिया, मुंहिंजी न्याणी न, हीअ सॼी सिंध जी न्याणी आहे। मूंखे पंहिंजी न्याणी प्रिया कीअं बि करे आज़ादु कराए ॾियनि। मुगवी न्याणीअ जो वालिद राजकुमार जो चवणु आहे त 2 मुहर्रम ते असांजी न्याणी तबीर हलाईंदे गुम थी वई आहे। काई ख़बर नथी पए केॾांहुं वई, कीअं वई। असां एसपी इरफान समेत खे, सिंगार मलिक खे, अमजद साहब खे इहो ई अर्ज़ु था कयूं त तव्हां बचनि वारा हो, तव्हां न्याणियुनि वारा हो, तव्हां बि पंहिंजी न्याणी हूंदी, उन्हनि जो तव्हांखे वास्तो आहे, मूंखे न्याणी पंहिंजी आज़ादु कराए ॾियो। तव्हांखे क़ुर जो वास्तो आहे, 5 ॿारनि जो वास्तो थो हुजे, जंहिंजे सदके ही मुल्क दुनिया हले थी, इन क़ुर शरीफ़ जे सदके हले थी, इन जे सदके मूंखे न्याणी पंहिंजी आज़ादु कराए ॾियो। उन मौक़े ते जाखोड़ी किरदार ऐं हवा जी अॾी न्याणी शाइस्ता खोसो प्रिया कुमारी जे वारसनि वटि पहुची हमदर्दीअ जो इज़हार कंदे संदसि चवणु हो त सखर पुलिस जी कारकर्दगी ज़ीरो आहे। SSP सिंगार मलक पोयरनि खे ठल आसरा पियो ॾे। SSP इरफान समूह जॾहिं हुयो तॾहिं बि उन्हनि खे सिर्फ़ु आसरा मिलिया। SSP सिंगार मलिक बि रुॻो उन्हनि खे आसरा ॾिए थो त असां जेको आहे तव्हांखे जल्दी ख़ुशख़बरी ॾींदासीं। उहा जल्दी कॾहिं ईंदी? 22 महीननि गुज़रण जे बावजूदि उहा पुलिस जी जल्दी न आई आहे, त उहा जल्दी कॾहिं ईंदी ऐं कॾहिं प्रिया कुमारी बाज़ियाब थींदी? अगरि प्रिया कुमारी खे बाज़ियाब न करायो वियो त असां जेको आहे प्रेस क्लबनि ऐं रोडनि ते पंहिंजा एहतिजाज कंदासीं। सिंध जे शऊर जो थियल आवाज़ ऐं ममता जूं आहूं ऐं दाहूं ज़रूरु ज़िम्मेवारनि जूं कुर्सियूं लोॾे प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराइण में रंग लाहींदियूं। मोड़ो महर, आवाज़ TV न्यूज़, सखर। नाज़रीन, हाणे कुझु जाइज़ो वठंदासीं ईंदड़ बरसातुनि जी तयारी जे हवाले सां सिंध सरकार छा पई करे। तव्हांखे ॿुधायूं त FP बंदि जेको गुज़िरियल साल वारनि बरसातुनि दौरान बलोचिस्तान जो पाणी अचण खां पोइ हंधा हंधा टुटी वियो ऐं हुन तमामु वॾी तबाही मचाई मेहड़, ख़ैरपुर नाथन शाह ऐं पसगिरदाई जे 2 इलाइक़नि में। पर वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, अरबे रुपयनि जा फंड्स बि मिलिया, अञा ताईं उहे खंड बंदि नाहिनि थी सघिया। जेको कमु उते हले पियो उनखे बि उतां जा रहवासी रद्द कनि था ऐं उन मां हू मुतमिन न आहिनि।
छा सूरतहाल आहे असांखे आगाह कंदो असांजो मेहर जो रिपोर्टर मंज़ूर महेसर। अंग्रेज़ सरकार पारां 1935 में जुड़ियल FP बंद जेको मेहर खैरपुर नाथन समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तालुकनि जे शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोॾि ऐं बरसाती पाणी बचाइण लाइ पहिरीं हिफ़ाज़ती लाइन करार ॾिनो पियो वञे, उहो 2022 जी ॿोॾि दौरान FP बंद खे पियल घारा हिन वक़्त ताईं बंदि न आहिनि थी सघिया। FP बंद जी मरमती कमु तोड़ी पिचिंग वारो कमु शुरू न कयो आहे। 2022 में FP बंद जी जेके कमज़ोर हालत ते मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पिया, जंहिं सबबु मेहर केनशाह जा सवें ॻोठ पाणी हेठि अची विया ऐं जेको सारियल फ़सुलु आहे उहो लुड़ी वियो आहे। FP बंद ते कमु न थियण करे FP बंद जे आसपास जे रवासियुनि ॻोठाणनि ऐं मुख़्तलिफ़ शहर जे रवासियुनि जो साह मुठ में आहे। हिननि जो चवणु आहे त जेकॾहिं FP बंद जो मरमती कमु करे पिचिंग न कराई वई त ईंदड़ मूनसून वारी बरसातुनि जो ऐं जाबलू पट्टी मां ईंदड़ पाणी जो दबाव बर्दाश्त न करे सघूं, जंहिं सबबु मेहर तालुको हिकु दफ़ो ॿीहर ॿोॾि जे वर चढ़ी वेंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त FP बंद टुटण जे करे मेहर तालुको जेको सारियुनि जी पैदावार में अहम किरदारु रखंदड़ आहे, उहो हिन साल मुकमिल तबाह थी वियो ऐं चांवर एक्सपोर्ट न थी सघिया हुया। जॾहिं त FP बंद जी 2022 जी ॿोॾि दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते टुटण, घारा पवण ऐं बंद जी हालत कमज़ोर हुजण बाबति सरकारी बेध्यानी ऐं चूंडियल नुमाइंदी सुस्ती लापरवाही सबबु हिन वक़्त ताईं FP बंद ते कमु जेको आहे इंतिहाई सुस्त रफ़्तार सां हलियो आहे। त पाणी जी मौसम ऐं मूनसून जी मौसम अचण हुजण जे बावजूदु बि FP बंद जो जेको आहे मरमती कमु तेज़ी सां न पियो कयो वञे ऐं FP बंद जी हालत हिन वक़्तु इंतिहाई ख़राबु आहे। मेहर जे सिविल सोसाइटी जे घुर कई आहे त FP बंद जी फौरी तौर ते मरमत करे ऐं उन जा लॻल जेके घारा बंदि करे FP बंद जी पिचिंग करे मज़बूत कयो वञे त जीअं मुस्तक़बिल में कंहिं अमकानी ॿोॾि खां बची सघे। नाज़रीन, असांजो मेहर जो रिपोर्टर मंज़ूर महेसर मेहर लॻ FP बंद जी जेका हिन वक़्तु सूरतहाल आहे उन हवाले सां आगाह करे रहियो। मौसमियात खाते हाणे इहा अॻकथी करे छॾी आहे त हिन साल बि सिंध में मामूल खां 20 खां 30 सैकड़ो वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं। इहा अॻकथी आहे, बाक़ी ग़ैब जो इल्मु त रब ताला खे ई आहे। अलाह ताला ई ॼाणे थो त बलूचिस्तान में हिन साल केतिरियूं शदीद बरसातूं पवंदियूं, पर मौसमियात खातो चवे थो त बलूचिस्तान में हिन साल मामूल खां 60 सैकड़ो वधीक बरसातूं पवंदियूं। जेकॾहिं ईअं आहे त पोइ अलाह न करे गुज़िरियल साल वारियूं हालतूं ॿीहर पैदा थियनि। बहरहाल मेहर जा जेके साञावंद शहरी आहिनि उहे हिन सूरतहाल बाबति छा था चवनि, अचो त संदनि ॻाल्हियूं ॿुधूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं ॻाल्हि त हीअ जेका बंद जो जेको कमु हिनमहिल हले पियो ॾाढो सुस्त रफ़्तारी में हले थो पियो। जेको मारूठुल खां असांजे मांझाणी रंधनि खां जेको हिनमहिल खंडु लॻो हो 2022 में, जंहिं असांजो कैनशाह असांजे मेहर ते प्रेशर पियो, हीअ सॼी एरिया जी ॿोड़ी, इन ते को बि कमु कोन्ह थियो आहे। तव्हां उहो खंडु हिनमहिल वञी विज़िट कंदव त माना न जे बराबरि ठहियलु आहे। ऐं उन खां अलावा FP बंद ते जेको हीअ कमु पिया था कनि, माना ईअं सम्झो सुस्त रफ़्तारी सां। ऐं हीअ जेका माइनर आहे हीअ हिनखे दरवाज़ो कोन्हे को, हीअ माइनर बि असांखे परेशान कंदी आहे। FP बंद जिते पाण बीठा आहियूं ही बिल्कुलु काछे जे इलाइक़े में आहे। ऐं फस्ट प्रोटेक्शन वाल सॾिबो आहे, जेको फ्लड खां पहिरियों बचाव खणी चऊं आहे। हीअ बंद जॾहिं टुटंदो आहे उन खां पोइ MNV ड्रेन खां पोइ सुपरे बंद सां लॻंदो आहे। जेकर हिन बंद खे मज़बूत कजे त हीअ जेके हिन बंद खां जेके पंहिंजे ओलह साइड जेके बि ॻोठ ऐं शहर अचनि था, सभिनी जो इहो वॾो बचाए। हींअर जेको हिन ते FP बंद ते कमु हले पियो, बिल्कुलु सुस्त रफ़्तारी सां कमु हले पियो। कुझु ॾींहं थिया आहिनि हिननि कमु शुरू करायो आहे, जॾहिं की ॿोॾि खे 10 महीना थी विया आहिनि। ऐं मां हिकिड़ी ॿी सजेशन बि ॾींदो हलंदुसि त FP बंद सां लॻोलॻि फरीदाबाद शहर बि आहे। फरीदाबाद शहर खे बि रिंग बंद ॾिनल आहे। जॾहिं बि FP बंद ते दबाव वधंदो आहे त पोइ ईअं थींदो आहे, फरीदाबाद वारा चवंदा आहिनि त असां ईअं कोन्ह कंदा आहियूं, पर अक्सर करे ईअं थींदो आहे फरीदाबाद वारा पाणी FP बंद खे कट ॾियारींदा आहिनि त जीअं फरीदाबाद शहर ॿुॾण खां बची सघिजे। जेकर FP बंद खे 4 फुट मथे कनि था एॾी सुस्त रफ़्तारी सां, मां सम्झां थो जुलाई जा जेके हाणे बरसातियूं पवंदियूं जुलाई जूं मूनसून जूं, त वरी असांखे हिन खां ॿीणी ॿोॾि ॾिसण में ईंदी, छो त बंदि हिनमहिल ज़ुबून हालत में आहे ऐं सुस्त रफ़्तारी सां जेको कमु कयो थो वञे त मुंहिंजे ख़्याल में जुलाई जो पाणी ही सही न सघंदो। वरी असांखे हिन 2022 खां वधीक 2023 जी ॿोॾि ॾिसणी पवंदी। साईं वॾी ॻाल्हि आहे त असांजे हिसाब सां त FP बचाव बंद ते कमु आहे ई कोन। जीअं रफ़्तार सां जीअं कम खे हलाइणु खपे हा, त कुझु बि हिननि कमु न कयो आहे। जेको कुझु हिननि जो कमु हले थो खंड जे मथां आहे,
सो असां पाण बि वञी ॾिठो आहे उते FP बचाव बंदि ते जेका हिनखे मिटी विझणी आहे उहा बि मज़बूत मिटी उहे बि उहा नथा विझनि, कलराटी मिटी साइडुनि खां पटे उहे विझनि था पिया। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ थरपारकर जे हिकु इंतहाई अहम मसइले जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।